अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो फन टीवी न्यूज़। आऊं आहियां अवांजो मेज़बान आरिफ कलादी पंहिंजे कैमरामैन परवेज़ दाए सां गॾु। पाकिस्तान में हिकिड़ो तमामु वॾो इशू हले पियो हिन वक़्तु। मेमण जे इश्क में अमेरिका मां हिकिड़ी आई माई जंहिं कयो सॼे पाकिस्तान खे परेशान। हुकूमत सां गॾु सभु माण्हू आहिनि परेशान, छो त छोरो भॼी वियो ऐं माई हयो धरणो। सॼी इज़त हली वई, सभु माण्हू परेशान आहिनि। उन्हनि सभिनी जी परेशानी ख़तमु करण लाइ, पंहिंजी इज़त मोटाइण लाइ सिंध जे तमामु बहितरीन आर्टिस्ट कॉमेडियन शिकारपुर जा आहे उस्ताद गुलज़ार हकरे हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे। अचो त ॿुधूं उनजो छा फ़ैसिलो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। उस्ताद गुलज़ार, हे वॾो जेको आहे तव्हां फ़ैसिलो कयो आहे, छा तव्हां फ़ैसिलो कयो आहे? जीअं तारीफ़ हिकु छोकिरी कंहिंजे मेमण जे इश्क में पंहिंजो अमेरिका मां भाड़ा किरावा पंहिंजा सामान खणी हिते पहुचे थी असांजी सिंध में, ऐं हैफ़ा उन मेमण खे जेको इश्क ते बि दाग़ ॾिने त पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे बि दाग़ ॾिने, असांजी हिन सिंध धरतीअ जो बि बदनामीअ जो दाग़ ॾेई छॾे। वाह उस्ताद वाह। अच्छा, पोइ जो छा हल तव्हां कढियो आहे? अॼु हिन जो हल मां इहो कढियो आहे त मां अवाम जे साम्हूं, हिन पब्लिक जे साम्हूं अॼु ही दबंग ऐलान थो कयां त मां इन अमेरिकन छोकिरी सां शादी करण लाइ तयारु आहियां। मां पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी इज़त बचाइण लाइ तयारु आहियां। मां पंहिंजी हिन सुहिणी सिंध धरतीअ जो मान मथां करण लाइ बि तयारु आहियां। मां शादी कंदुसि इन छोकिरीअ सां। भल पोइ पर इन जे लाइ हिकिड़ो मसइलो आहे अदा। मसइलो? हा। इन में मसइलो कहिड़ो आहे? तव्हां हलिया वञो कराची, उन सां शादी कयो, कहिड़ो मसइलो आहे ॿियो? मसइलो इहो ई त आहे त मां हिकु ग़रीब फनकार आहियां, अदाकार आहियां। मां वटि एतिरा ॾोकड़, एतिरा पैसा कोन्हनि। पंहिंजी हिन जीजल मां सिंध धरतीअ जी इज़त बचाइण लाइ तयारु आहियां। हू त भॼी वियो, पर अॼु मां दबंग ऐलान कयां थो त हिन अमेरिका वारी छोकिरीअ सां मां शादी कंदुसि, ज़रूरु कंदुसि। पर इन जे लाइ हिन अवाम खे, हिन पब्लिक खे ऐं ॾिसंदड़नि खे मुंहिंजी हेल्प, मुंहिंजी मदद करणी पवंदी। मदद? जी। कहिड़े क़िस्म जी मदद? मदद इन क़िस्म जी त जीअं त मां घोटु थींदुसि, घोट जे लाइ पंजाब जो शान पटको पाईंदुसि, पंहिंजी सिंध धरतीअ जो मान ऐं सिंध धरतीअ जो शान अजरक कुलनि ते सजाईंदुसि, ऐं केपी के उन जे वास्कोटी वठंदुसि, ऐं बलोचिस्तान मां हिकु सुठो बहितरीन ऐं खुसो ठाराए पाण खे पाराए घोट थी वेंदुसि। उन जे लाइ मूंखे पैसे जी ज़रूरत आहे, उन जे लाइ मूंखे ॾोकड़नि जी ज़रूरत आहे। उहे ॾोकड़ मां वटि कोन्हनि, छो त असां सिंधी अदाकारनि खे कुझु मिले ई नथो। कुझु असां अदाकारनि खे कंहिं वटां कुझु मिले ई नथो, छड़ो दाद, छड़ो ताड़ियुनि खां सवाइ। बाक़ी असां सिंधी अदाकार सॼो ॾींहुं रड़ियूं था हलायूं पंहिंजे पेट पालण जे करे, पंहिंजे पेट पालण लाइ। इन लाइ मां नाज़रीन खे पंहिंजो ईज़ी पैसा अकाउंट बि ॾेखारींदुसि, जंहिंमें भाऊ जन मूंसां हेल्प बि कंदा, मदद बि कंदा। त पोइ दोस्तो अचो, हीउ ॾिसो, हीउ नंबर आहे मुंहिंजो ईज़ी पैसा अकाउंट जो। हिन में तव्हां महिरबानी करे 5 रुपया, 10 रुपया, 20 रुपया, 50 रुपयो जेतिरो सरी सघे मुंहिंजे हिन अकाउंट में तव्हां मोकिलियो, जीअं मां घोटु थी करे इन अमेरिकन छोकिरीअ सां शादी करे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयां, पंहिंजे मुल्क जो नालो बचायां, पंहिंजे सिंध अमड़ जो नालो रोशन कयां, पंहिंजे धरतीअ जो लॼ बचायां। सो इन जे लाइ तव्हांखे मुंहिंजी हेल्प करणी पवंदी। मुंहिंजे हिन अकाउंट में तव्हां मोकिलियो, बाक़ी शादी मां कंदुसि। हा, शादी इन करे पोइ अमेरिका वारनि जो न्याणो थी वेंदुसि, अमेरिका जो न्याणो थी वेंदुसि। उहो अमेरिका जो न्याणे जी हैसियत सां, अमेरिका न्याणे जी हैसियत सां असांजे हिन मुल्क प्यारे पाकिस्तान जो कर्ज़ माफ़ करे छॾींदी। कर्ज़ बि माफ़ कराईंदे पाकिस्तान जो? जॾहिं मां अमेरिका जो न्याणो थींदुसि त पहिरीं रिट मां इहा रखंदुमि त असांजे हिन पाकिस्तान जो कर्ज़ माफ़ कयो वञे। वाह वाह,
त दोस्तो अॻिते वधो 20 रुपया 15 रुपया पंजाब में ॾेई सघो था। अचो। कोई मसलो न आहे। अचो। अचो उस्ताद गुलज़ार जो हिकु दफ़ो वरी तव्हांखे नंबर ॾेखारियूं था, हिन में मोकिलियो त जीअं कराची वञी सघे ऐं सकाफ़ती शयूं। उस्ताद गुलज़ार नंबर ॾेखार, नंबर ॾेखार हिकु दफ़ो वरी। वाह वाह, अॻिते वधो साथियो, अॻिते वधो। अचो, ऐं मदद कयो। ही नंबर ॾिसो। अचो शादीअ जे लाइ, अचो मदद कयो, पाकिस्तान जो नालो बचायो, सिंध जो नालो बचायो, मुंहिंजी मदद कयो त मां हिन छोकिरीअ सां शादी करण लाइ तयारु आहियां। तयारु आहियां, अचो मुंहिंजी मदद कयो। अॼु त थी वई, भले भले, अॼु त थी वई, भले भले, अॼु त थी वई। भले भले। त ही आहे उस्ताद गुलज़ार जंहिं अज़म खयो आहे त जेको असां पाकिस्तान जो कर्ज़ो बि माफ़ कराईंदुसि, पंहिंजी इज़त बि बचाईंदुसि ऐं उन छोकिरी सां शादी बि कंदुसि। त साथियो तव्हां तयारु रहो ऐं अॻिते वधो। अचो उस्ताद गुलज़ार जे हिन नंबर ते पैसा मोकिलियो, जेको तव्हां खां थी सघनि। आख़िरी 50 बि मसलो न आहे, मोकिले सघो था। त वरी अॼु त थी वई, अॼु त थी वई, भले भले, अॼु त थी वई, भले भले, अॼु त थी वई। भले भले। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। त दोस्तो तव्हां हाणे इहो ॾिठो त जेको असां उस्ताद गुलज़ार जो अज़म छा आहे ऐं ही उहो फनकार आहे, ही उहो नौजवान आहे, हे उहो मन हमरा आहे जंहिं दबंग ऐलान कयो आहे त पूरे पाकिस्तान जी इज़त बचाईंदुसि ऐं सिंध जो मान बचाइणो आहे। हाँ सिंध जो मान बचाइणो आहे, छो त हू महिमान असांजे सिंध धरतीअ जो आहे। असां पंहिंजे धरती